नाज़िन सकरन जे असगर कॉलोनी सकरन जी रहवासण मसमात अफरोज़ मक्सी सकरन प्रेस क्लब एक वकील ते इल्ज़ाम हणंदे दाहियो आहे त मूं एक प्लॉट जे केस जे हवाले सां अब्दुल मजीद मलिक के वकील कयो ऐं साणस केस जे सिलसिले में मिलंदी रही हुयसि। इन मूंखे सुहाना ख़्वाब ॾेखारे पंहिंजी ॻाल्हियुनि में आणे वेझड़ाइप पैदा करण बाद मुंहिंजे अॻे मुड़ुस अब्दुल मजीद ख़ासि केलीअ खे ॿधराए प्रेशर ॾिना, जे बाद हिन मूंखे तलाक ॾियारी मूंसां शादी कई। अफरोज़ मक्सी चयो त हींअर वकील मूंखे घरां कढी छॾियो आहे ऐं आउं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। हिन चयो त अब्दुल मजीद मलिक सरकारी मुलाज़िम आहे जेको 1,70,000 पघार खणण सां गॾु वकालत पिणु करे रहियो आहे। हिन चयो त वकील अब्दुल मजीद मलिक मूंखे मोरे में हिकु प्लॉट किस्तनि ते ख़रीद ॾिनो हो जंहिंजो किस्तूं पिणु अदा नथो करे। हिन आला इख्तियारनि खे अपील कंदे चयो त मूंखे रहण लाइ घर ॾियारियो वञे ऐं मूंखे वकील अब्दुल मजीद मलिक खां इंसाफ़ ॾियारियो वञे।